नाज़रीन, ठारूशाह गर्ल्स हाई स्कूल इंतजामिया मुबैना तौर स्कूल में बीठल कीमती वण वढे विक्रो करे छॾिया, जंहिंजी सुञाण धुरिन मुज़म्मत कई आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर अलहरिनो सोलंगी। जी अलहरिनो सोलंगी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ठारूशाह गर्ल्स हाई स्कूल इंतजामिया जे तरफ़ां स्कूल में बीठल कीमती वण वढे विक्रो करे छॾिया। सुञाण धुरिन तरफ़ां मज़म्मत जो इज़हार, जॾहिं त गर्ल्स हाई स्कूल जी हेड मिस स्कूल में बीठल कीमती वण वढराए काठ विकिरो करे छॾियो, जंहिंमें ते ठारूशाह जे सुञाण धुरिन जो स्कूल इंतजामिया ऐं हेड मिस जे अहिड़े अमल जी भरपूर मज़म्मत कंदे चयो त कहिड़ो कानून इदारा मां वण वढण जी इजाज़त ॾिए थो। चंद रुपयनि जे लालच में स्कूल इंतजामिया वण वढराया आहिनि, जेको मज़म्मत जोॻो अमल आहे। हिननि डिस्ट्रिक्ट ऑफिसर एजुकेशन खां वाक़े जो फौरी नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। जी।